का बि तकलीफ़ अल्लाह तव्हां असांखे पंहिंजे कुवत बर्दाश्त खां ॿाहिरि न ॾींदो आहे। अल्लाह क़ुरान में फरमायो ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा। अल्लाह फरमायो कंहिं बि नफ्स खे कंहिं बि जान खे एॾी तकलीफ़ कान पहुचंदी पर उन जे वुसअत आहर उन जे साह पाहर जिंजी साह उन में हुजे उनखे ओतिरी तकलीफ़ पहुचंदी। तव्हां असांखे थोरी तकलीफ़ पहुचे थी या अल्लाह असां में बर्दाश्त कोन्हे का एॾी वॾी तकलीफ़ ॾिनई न। अल्लाह तो फरमाए जॾहिं तकलीफ़ूं ईंदियूं परेशानियूं ईंदियूं मां आज़माईंदो आहियां ॾिसां त मुंहिंजा बाना मुंहिंजे महबूब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती उन तकलीफ़ ते सब्र कनि था। जे सब्र कनि त मां उन्हनि खे अजुर ॾियां, जे सब्र कनि त उन्हनि खे अजुर जो हिस्सो मिले, जे बेसब्री कनि त उन जी उनखे सज़ा ॾियां।